वेलकम बैक नाज़रीन। हिते एक अहम ख़बर शामिल कंदा हलूं। डोनाल्ड ट्रंप पारां हमला रोकण जे ऐलान बावजूदि अमरीका ऐं इसराइल जे ईरान ते हमला जारी आहिनि। अस्फ़हान खुरम शहर में तवानाई ठिकाणनि खे निशानो बणायो वियो आहे। तेहरान हमले में साइंस एंड टेक्नोलॉजी यूनिवर्सिटी जे एसोसिएट प्रोफेसर, संदसि पुटु, धीउ ऐं रहाइशी इमारतुनि जे केतिरा ई रहवासी शहीद थी विया आहिनि। इराक जे उलहंदे सूबे अनबार में ईरान जे हामी मलेशिया जे मर्कज़ ते हवाई हमलो थियो आहे। घटि में घटि 10 ॼणा मारिजी विया आहिनि, 30 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। लिबनान ते इसराइल हमलनि में वाध थी वई आहे। बेरूत जे वेझे इलाइक़नि में बि 2 लिबनानी शहीद थी विया आहिनि, केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। सूर में गैस स्टेशन खे बि निशानो बणायो वियो आहे। हिकु दो ॿीहर अव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। डोनाल्ड ट्रंप पारां हमला रोकण जे ऐलान बावजूदि अमेरिका ऐं इसराइल जे ईरान ते हमला जारी आहिनि। अस्फ़हान ऐं कुरम शहर में तवानाई ठिकाणनि खे निशानो बणायो पियो वञे। तेहरान हमले में साइंस एंड टेक्नोलॉजी यूनिवर्सिटी जे एसोसिएट प्रोफेसर, संदसि पुटु, धीउ ऐं रहाइशी इमारत जे रहवासियुनि खे केतिरा ई शहीद थी विया आहिनि। इराक जे उलहंदे सूबे अनबार में ईरान जे हामी मलेशिया जे मर्कज़ ते हमलो थियो आहे। घटि में घटि 10 ॼणा मारिजी विया आहिनि, 30 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। लिबनान ते इसराइली हमलनि में वाध थी वई आहे। बेरूत जे वेझे इलाइक़नि में 2 लिबनानी शहीद थी विया आहिनि, केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। सूर में गैस स्टेशन खे बि निशानो बणायो वियो आहे।